सदारती चूंड लाइ पीपल्स पार्टी जे नंबर्स गेम मुकमल। आसिफ अली ज़रदारी खे 345 इलेक्टोरल वोट्स जी हिमायत मिली वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे सदारती मुहिम लाइ जोड़ियल पीपी कमेटी पारां ब्रीफिंग। आसिफ अली ज़रदारी ऐं महमूद चगज़ई में मुक़ाबलो थींदो। इलेक्शन कमीशन नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपल्स पार्टी जे आला सतही वफ़द जी मुलाक़ात। आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी वॾो वज़ीर सैयद मुराद शाह वफ़द में शामिल। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी माशी इस्तेहकाम लाइ हुकूमत सां गॾु आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ईवान में हिमायत ऐं एतमाद करण ते पीपी सूदो समूरे इत्तेहादियुनि जो थुराइतो आहियां। मुल्की ख़ुशहाली लाइ सभिनी सां गॾिजी कमु कंदासीं। मुलाक़ात दौरान साहब डार मोहसिन नक़वी आज़म मजीद साणी ॿिया मौजूद हुआ। तकरीबन 83 बोट्स जो हैं वो तबाह हुई हैं, कश्तियाँ, तो उसका तकरीबन 40 करोड़ रुपया बनता है। और मैं बहुत मशकूर हूँ तो वज़ीर आज़म साहब ने कहा कि वो 40 करोड़ रुपया फिलफौर आपके हवाले कर दिया जाएगा। वज़ीर आज़म पारां ग्वादर जे बरसात मुतासिरनि लाइ माली सहायता जो ऐलान। बरसात सबबि फौत थियलनि जे वारसनि खे 20 लख रुपया, तबाह थियल घरनि जे मालिकनि खे 7.5 लख ऐं ज़ख़्मी खे 5 लख रुपया ॾंड इनाम ईंदा। शहबाज शरीफ ग्वादर पहुची बरसात मुतासिरनि जे कैंपनि जो दौरो कयो ऐं मुतासिर माण्हुनि सां मुलाक़ात करे नुक़सान जा तफ़सील वरिता। वज़ीर आज़म जे लाॻापियल अख़्तियारनि खे ताज़ो तूफ़ानी बरसातुनि जे मुतासिरनि जी इमदाद ऐं बहाली लाइ जामे प्लान तयारु करे पेश करण जी हिदायत। शहबाज शरीफ चयो आहे त हू फोटो सेशन करण न पर बरसात मुतासिरनि जे लाइ मदद लाइ ग्वादर पहुतल आहे। सिंध हुकूमत जो थोराइतो आहियां जंहिं बलोचिस्तान जे इमदादी कमनि में मदद कई। बरसात सबबि बलोचिस्तान में वॾे पैमाने ते नुक़सान थियो। जदीद टेक्नोलॉजी ऐं सैटेलाइट ज़रिए कुदरती आफ़तुनि जो तकिड़ो पतो लॻाइण लाइ हिकु निज़ाम जोड़ियो वञे। पाक फ़ौज आम चूंडुनि में मुदाख़लत जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सदात में 263 कोर कमांडर कॉन्फ्रेंस शहीदनि मुल्क में अमन ऐं इस्तेहकाम खे यकीनी बणाइण लाइ जानी जो नज़रानो पेश कयो, जिन खे भेटा पेश कयूं था। ISPR मूजिबि पाक फ़ौज आम चूंडूं 2024 दौरान अवाम खे महफ़ूज़ माहौल फ़राहम कयो। कुझु मख़सूस सियासी अंसर ऐं सोशल मीडिया हथियाबंद फ़ौज खे बदनाम करे रहिया आहिनि। पंहिंजे नाकामियुनि ते परदो विझण लाइ गैर यकीनीअ वारी सूरतहाल पैदा कई पई वञे। गैर आइनी ऐं बेबुनियाद इल्ज़ाम हणण बदिरां सबूत पेश कया वञनि। आम चूंडूं बैदि मुल्क में सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम पैदा थींदो। जमहूरियत जी मज़बूती मुल्क जी तरक़ी जो वाहिद ज़रियो आहे। रियासत दहशतगर्दनि ऐं सहूलियतकारनि खे भरपूर ताक़त सां मुंहुं ॾींदी। कॉन्फ्रेंस में चयो वियो आहे त वालर कश्मीर में कश्मीर ते जारी जबर ते गणती आहे। पाकिस्तान कश्मीर जी सियासी सिफ़ारती हिमायत जारी रखंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट सुभाणे राय ॿुधाईंदी। चीफ जस्टिस जी सरबराही में 9 रुकनी लाज़ियल बेंच 4 मार्च ते सदारती रेफरेंस ते राय महफ़ूज़ कई हुई। सुप्रीम कोर्ट गॾियल तौर 2011 खां 24 ताईं 12 ॿुधणियूं कयूं। 12 सालनि बाद डिसंबर 2023 में सुप्रीम कोर्ट वरी ॿुधणी शुरू कई। इलेक्शन कमीशन फार्म 45 पंहिंजी वेबसाइट ते जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली ऐं 4 सूबाई तकनि जा फार्म जारी कया। इलेक्शन कमीशन फार्म 45, 46, 47, 48 ऐं 49 वेबसाइट ते जारी कया। तकनि जे हिसाब सां फार्म जमा कया विया। यूटिलिटी स्टोर्स लाइ 7.5 अरब रुपयनि जी रमज़ान रिलीफ पैकेज जो ऐलान। यूटिलिटी स्टोर्स पैकेज अॼु खां लागू। क़ीमतनि में घटिताई जो नोटिफिकेशन जारी। पैकेज तहत 800 ग्राम चांहि 100 रुपया सस्ती, बसर ऐं ख़ारमो 50 रुपया फ़ी किलो सस्तियूं थींदियूं। खीर जी टेट्रा पैक जी क़ीमत में 30 रुपया घटिताई। दाल ऐं चांवर 25 रुपया फ़ी किलो सस्ता। खाजरू तेल 25 रुपया फ़ी लीटर सस्तो। शरबतनि जी 800 ml बोतल जी क़ीमत में 30 रुपया घटिताई कई वेंदी। BISP वापेदारनि लाइ खंड जो फ़ी किलो अघु 109 रुपया मुक़रर। घी 365 रुपया सस्तो मिलंदो। सुन्नी काउंसिल इत्तेहाद जे कोटा जूं सीटूं ॿियनि पार्टियुनि में विरहासत शुरू। इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली जे मख़सूस सीटुनि जी विरहासत शुरू करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां औरतुनि जी 8 मख़सूस सीटूं ख़ैबर पख्तूनख्वा खे ॾिनियूं वेंदियूं। मुस्लिम लीग नून खे 4 जहिड़ियूं आई। पीपल्स पार्टी खे 2 सीटूं अलाट कई वयूं। मुस्लिम लीग नून जी सोबिया शाहिद, ग़ज़ाला अंजुम, शैला बानो ऐं शाहीन शामिल। जमियतुल उलमा इस्लाम जी नईमा किशोर खान ऐं सदफ़ एहसान जो पधरनामो जारी। पीपल्स पार्टी जी आसमा आलमगीर ऐं नईमा कमल शामिल। सिंध असेंबली में औरतुनि जी सीटुनि जो नोटिफिकेशन जारी। PPA जी सुमिता अफ्तार, मुतहदा जी फौजिया हमीद चूंडिजी वयूं। अक़लियती सीट ते PP सुरिंदर बिलासाई
खे बि चूंडियो वियो। नवनि भर्ती सरकारी मुलाज़िमनि खे सरकारी खज़ाने मां पेंशन न ॾियण जी तजवीज़। हुकूमत IMF जो वधीक हिकु शर्त मञण लाइ तयार। वफ़ाक़ी सरकार मुलाज़िमनि जी पेंशन जो बार ख़त्म करण लाइ नई रज़ाकारणी पेंशन स्कीम तयार करे वरिती। नवनि मुलाज़िमनि जी पघारुनि मां हर महीने ख़ासि रक़म काटी वेंदी, जंहिंमां पेंशन ॾिनी वेंदी। नाणे वारी वज़ारत जे ज़रिए मूजिबि नई पेंशन स्कीम सिक्योरिटीज़ एंड एक्सचेंज कमीशन तयार कई आहे, जंहिं तहत नवनि सरकारी मुलाज़िमनि खे हुकूमती पेंशन बदिरां रज़ाकाराणी पेंशन स्कीम ॾिनी वेंदी। इलेक्शन कमीशन पारां सेनेट चूंड 3 अप्रैल ते कराइण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन सेनेट चूंड जो शेड्यूल तयार करे वरितो। सेनेट जे 48 सीटुनि ते पोलिंग 3 अप्रैल ते क़ौमी असेंबली सूबाई असेंबली में थींदी। सिंध ऐं पंजाब मां 12 ऐं इस्लामाबाद जे 2 सेनेटरनि जी चूंड थींदी। खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान मां 11 नवां सेनेटर चूंडिया वेंदा। सेनेट जा 52 सेनेटर 11 मार्च ते पंहिंजो मुदो पूरो करे रिटायर थी वेंदा। उन्होंने एक अहम तजवीज़ का जिक्र किया, जो वफाकी वजारतें हैं, इन 17 वजारतों को खत्म करके सिर्फ एक IPC जो इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन की इस्लामाबाद में वजारत है, उसके जरिए कोऑर्डिनेशन बेहतर करें और इस डुप्लीकेशन को खत्म करें, क्योंकि इस डुप्लीकेशन के अंदर 328 अरब रुपए खर्च हो रहे हैं। सदर आरिफ अलवी आइन खे अहमियत न ॾिनी। मुल्क जो आइन असेंबली खे यर्गमाल बणजण न ॾींदो। PP अॻवान शाज़िया मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्क खे मुआशी ऐं सियासी इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। टैक्स जो हदफ़ हासिल न कंदड़ सूबनि ते ॾंड लॻायो वञे। हदफ़ खां वधीक टैक्स जमा कंदड़ सूबे खे रक़म मोटाए ॾिनी वञे। गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़ौमी असेंबली में कयल तक़रीर पाकिस्तान लाइ रोडमैप हो। कराची में IG सिंध जी सदारत हेठि 25,000 पुलिस एहलकारनि जी भर्ती बाबति इजलास। DIG इस्टेब्लिशमेंट पारां एहलकारनि जी टेस्टिंग सर्विस ज़रिए भर्ती ते ब्रीफिंग। भर्तीअ लाइ मरहलेवार टेस्ट शेड्यूल मुतारिफ़ करायो वेंदो। IG इस्टेब्लिशमेंट जो चवणु हो त वॾे वज़ीर 25,000 एहलकारनि जी भर्तीअ लाइ हुकुम ॾिना आहिनि। सभिनी क़ानूनी घुरिजुनि खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे। IG चयो त अक़लियत ऐं ख़ासि माण्हुनि जी कोटा जो ख़्यालु रखियो वञे। कराची में क़त्ल थी वियल यूनिवर्सिटी जे शागिर्द लारेब जी जनाज़े नमाज़ अता करण बाद तस्वीर। वॾे वज़ीर पारां वाक़िए जो नोटिस वठंदे जांच जो हुकुम। लारेब खे कोरंगी में फुर दौरान क़त्ल कयो वियो हो। शागिर्द अकाउंटिंग ते किताब लिखियो हुयो, जंहिंजो मुहूर्त सुभाणे थियणो हुयो। SSP कोरंगी जो चवणु आहे त लारेब खे अखि हेठियां गोली लॻी। कैमरान ज़रिए फुटेजिस वठी जाबदार जी ॻोल्हा कई पई वञे। SHO कोरंगी खे रिपोर्ट बाद बरतरफ़ कयो वियो। कराची एयरपोर्ट तां मुसाफ़िरनि वटां 49 तोला ऐं 1 करोड़ जा सोना ज़ेवर हथ। मुसाफ़िर निज़ामुद्दीन दुबई खां एयरलाइन इमारत EK 606 ज़रिए कराची पहुतो। शख़्स वटि तलाशी वरिती वई त सोन हथ आयो। कराची सऊदाबाद वारे इलाक़े में खुर मज़ामत हिकु ॼणो क़त्ल। फोरन दुकान में दाख़िल थी खुर जी कोशिशि कई। मज़ामत फायरिंग करे ॾिनी। माजी वियल शख़्स जी सुञाणप अदनान तौरु कई वई। मढ़ अस्पताल मुंतक़िल। ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में मुअतल थियल फेसबुक ऐं इंस्टाग्राम जी सर्विस बहाल थी वई। करोड़े सार्फ़िन जा फेसबुक ऐं इंस्टाग्राम अकाउंट पाण मुरादो लॉग आउट थी विया हुआ। फेसबुक ऐं इंस्टाग्राम सर्विस बहाल थियण ते सार्फ़िन पारां ख़ुशीअ जो इज़हार।